नाज़रीन, सिक्योरिटी फोर्सिस तिब्बत में नेवल बेस ते हमले की कोशिश नाकाम बणाए छॾी आहे। ISPR जो चवणु आहे त असासन जी हिफ़ाज़त यकीनी बणाईंदे सिक्योरिटी फोर्सिस बर वक्त स्ट्राइक के जवाब सां हमले खे नाकाम बणायो आहे। दहशतगर्द सां वेढ़ में एहलकार नौमान फरीद शहीद थियो आहे। ISPR मूजिब क्लियरेंस ऑपरेशन में समूरा दहशतगर्द मारिजी विया आहिनि। बहरी दस्तनि जी मदद लाइ भरपासे मौजूद सिक्योरिटी फोर्सिस के अलर्ट कयो वियो आहे। ॿिए तरफ़ वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां हमलो नाकाम बणाइण ते सिक्योरिटी फोर्सिस के ख़राज तहसीन पेश कई वई आहे। नाज़रीन, बिरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ पिया ॾियूं त सिक्योरिटी फोर्सिस तिब्बत में नेवल बेस ते हमले की कोशिश नाकाम बणाए छॾी आहे। ISPR जो चवणु आहे त असासन जी हिफ़ाज़त यकीनी बणाईंदे सिक्योरिटी फोर्सिस बर वक्त एयरस्ट्राइक जे जवाब सां हमले खे नाकाम बणायो। दहशतगर्द सां वेढ़ में हिकु एहलकार नौमान फरीद शहीद थियो आहे। ISPR मूजिब क्लियरेंस ऑपरेशन में समूरा दहशतगर्द मारिजी विया आहिनि। बहरी दस्तनि जी मदद लाइ भरपासे मौजूद सिक्योरिटी फोर्सिस के अलर्ट कयो वियो आहे। ॿिए तरफ़ वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां हमलो नाकाम बणाइण ते सिक्योरिटी फोर्स के ख़राज तहसीन पेश कई वई आहे।